ना ना बस अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन वअला आलिहि त्तय्यिबीन व अस्हाबिहि त्ताहिरीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युह्बिबकुमुल्लाह वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम। क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। वक़द क़ाल अलैहि अस्सलातु वस्सलाम अस्हाबी कन्नुजूम बिअय्यिहिम इक़्तदय्तुम इह्तदय्तुम। वक़द क़ाल अलैहि अस्सलातु वस्सलाम अल उलमाउ वरसतुल अंबिया औ कमा क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभी साथी मोहब्बत से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल-ए-इज़्ज़त एहतराम उलमाए किराम, इंतहाई ज़ी वक़ार साथियों, मुझे मुहतरम दोस्तों, भाइयों एवं बुजुर्गों, तो ऐसा जो है ना नूरंग वाहते हिन अज़ीम शान दस्तारे फजीलत जे उन्वान सां मुनक्किद थियल जलसे में बिरादर मुकर्रम फाजिल नौजवान हजरत मौलाना उज़ैर गुल जागीरी साहब जी दावत अल्लाह जे पाक कुरान जी महफिल में यकीनन महज अल्लाह रब्बुल इज़्ज़त के राज़ी करने जी नीयत सां गॾु थिया हूं। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हिन हाज़िरी खे मंज़ूर व मक़बूल फरमाए। सब खां पहिरियां तव्हां मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, बा थकिया त न आहियो जी? जेका जेका साथी थकिजी पिया हो पंहिंजा ॿई हथ फिज़ा में त बुलंद कयो। हलो हिकु थकियल न हो, ॿियो मोहब्बत खां वेठा हो या मजबूरी खां? जेका जेका मजबूरी खां वेठा हो पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद कयो। सुजाग थियो
बटे मिनट मोहब्बत सां वेठा हो इंशाअल्लाह जेका साथी मोहब्बत सां वेठा हो मोहब्बत सां सुभान अल्लाह द चई देखा घबरायो न बटे मिनट में हणी हंध था कयो इंशाअल्लाह वक्तों के इंतहाई मुख्तसर आए मुख्तसर वक्त में बचार गालियों और क्या तो दुआ है अल्लाह तबारक व तआला मुखे सही समझाइण अमा के सही समझण असा सभनी के तमाम गालिन जे मथा अमल करण जी तौफीक नसीब फरमाए। मुसलमानों मदीने जे मीर जी तमाम तर जिंदगी तवा असा जे लाए मशअले राह हुजूर जो उथण हुजूर जो वेहण हुजूर जो हलण हुजूर जो खाइण हुजूर जो पीअण हुजूर जो पाइण आमिना जे लाल जो ॻाल्हाइण मदीने जे मीर जो गुफ्तार आमिना जे लाल जो करदार मोजे साईं जो अखलाक हुजूर जी जिंदगी जो मुतालो कयो असा के खपे त असा आमिना जे लाल जे पाक जिंदगी के पढ़ूं ऐं हुजूर जे जिंदगी जे हिक हिक वाक़े मां हिक हिक गाल मां अल्लाह जो कसम असा के खोड़ सारा दर्स मिली सघन था जेके इंसान सुठे नमूने से उन वाक़यात ते गौर ऐं फिक्र करे। बहरहाल हिकिड़ो वाक़ियो था हुजूर जी जिंदगी जो ॿुधो हूंदो जीअं मौलाना अब्दुल जब्बार हैदी साहब जन अखलाक ते ॻाल्हायो त बस मां उनखे थोड़ो कंटिन्यू कयां थो त मदीने जे मीर जे किरदार जे करे गुफ्तार जे करे आमिना जे लाल जे अखलाक जे करे अल्लाह जो कसम सवे न हज़ारे काफर कलमो पढ़ी करे मदीने जे मीर जा गुलाम बणजी विया हा। सुभान अल्लाह में सुस्ती थी में दुआ घुराईंदो किताबन में अचे थो त इस्लाम जो इब्तिदाई ज़मानो हो जरे मुझे साईं नबूवत जो ऐलान कयो। अब तवज्जो है ना गाल समझो वक्त मुख्तसर में बिल्कुल वाइंड अप थो क्या जरे मुझे साईं नबूवत जो ऐलान क्यों वो ऐलान हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अब हम सागद पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मोहब्बत सा चो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हमारे तवज्जो को जाए रब कलाम मुकद्दस में आवाज़ उन्नो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। अल्लाहु अकबर कबीरा। इस्लाम जो इब्तिदाई ज़मानो ओ नौरंग वारो जरे मुझे साईं नबूवत जो ऐलान कियो मुझे साईं मक्के वारन के बुधायो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ओ मक्के वारो ए पुत इबादत जे लायक नाहिन लात इबादत जे लायक नाहिन मन्नात इबादत जे लायक नाहिन उज़्ज़ा इबादत जे लायक नाहे हबल इबादत जे लायक नाहे। ओ मक्के वारो इबादत जे लायक अकेलो अल्लाह हुआ हाजत रवा अकेलो अल्लाह हुआ मुश्किल कुशा अकेलो अल्लाह हुआ हर जगह मौजूद अकेलो अल्लाह वाजिबुल वजूद अकेलो अल्लाह अल्लामुल गुयूब अकेलो अल्लाह आसमानन के खलकण वारो अल्लाह ज़मीनुन के विछाइण वारो अल्लाह सिच के रोशनी ॾियण वारो अल्लाह चंड के चांदो की ॾियण वारो अल्लाह सतारन के नूर ॾियण वारो अल्लाह समुंडन दरिया ने हवा के खलकण वारो अकेलो अल्लाह जानवरन ऐं दरिंदन के खलकण वारो अकेलो अल्लाह पखिन ऐं परिंदन के खलकण वारो अकेलो अल्लाह इंसानन जिन्नन ऐं फरिश्तन के खलकण वारो अकेलो अल्लाह। अल्लाहु अकबर कबीरा। जरे
मुझे साईं मक्के वारन के तौहीद जो दर्स ॾिनो मुझे साईं तौहीद जो ऐलान कियो माने तवज्जो कजाए पंहिंजा त पंहिंजा पराया भी मुझे साईं जा दुश्मन बणजी विया करे मुझे साईं जे रस्ते में कंधा विछाया विया करे आमिना जे लाल जे पाक बदन जे मथा कचरा उछलाया विया करे मुझे साईं जे न्याणन के तलाकू ॾिनो वियो करे मुझे साईं जे खत्मे नबुवत वारे जिस्म ते पथराव कयो अल्लाहु अकबर कबीरा ये जुल्म जी इंतहा ये जबर जी इंतहा ओ मुसलमानो अज दुनिया ते नजर कर रब मोहम्मद जो कसम उलमाए हक उलमाए देवबंद जो पैगाम इहो आ त माण्हुन जी इबादत मां कदी करे एक अल्लाह वहदहु ला शरीक लहू जो दर देखारियो अल्लाह जो सजदो सेखारियो मारे तवज्जो कजाए मदीने जे मीर जे जिंदगी में एकड़ो सहाबी मुझे साईं जे खिदमत में आयो अदब सां गोदा भनी बैठो खिदमत में अर्ज कई चतो फिदा का भी व उम्मी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुझा साईं मुझो अब्बो तहां ते कुर्बान साईं मुझी अम्मा तहां ते कुर्बान साईं मुझी दिल थी चे साईं हकीकी सजदो ते हिक अल्लाह जो करनो मुझी दिल थी चे तहां जो ताज़ीमी सजदो क्या अल्लाहु अकबर मदीने जे मीर फरमायो ला 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 इलाहा इल्लल्लाह ओ मुझा सहाबी सजदो कहजो नाहे करनो सजदो हिक अल्लाह जो करनो पेशानी अल्लाह जे दर ते झुकाइणी आ जबीने नियाज अल्लाह जे ठोकर ते झुकाइणी आ मारे तवज्जो कर उलमाए हक उलमाए देवबंद जो पैगाम भी हो थई इबादत अल्लाह जी क्यों सजदो अल्लाह जो क्यों मारे तवज्जो कजाए अहादीस मुबारक जे किताबन में अचे थो मोजो साईं हिकड़े दिहाड़े कायनात जे रब खां तो पियो घुरे मुझे साईं जा रहमत वारा हथ फिजा में बुलंद हिल मुझो साईं सारो कतार रोए पियो सारो कतार रोए पियो सारो कतार रोए पियो जुबान ते है लफ्ज़ चतो अल्लाहुम्मा ला तजअल कब्री वसनई युबद ओ मुझा करीम अल्लाह ओ मुझा रहीम अल्लाह ओ मुझा हन्नान अल्लाह ओ मुझा मन्नान अल्लाह ओ मुझा वासिउल मग़फ़िर अल्लाह ओ मुझा रब मां मोहम्मद करीम पंहिंजी सॼी जिंदगी पंहिंजी उम्मत के तुझो दर ॾेखारियो ओ मुझा अल्लाह पंहिंजी उम्मत के तुझो घर ॾेखारियो ओ मुझा अल्लाह मां मोहम्मद करीम सॼी जिंदगी पंहिंजी उम्मत के तुझो सजदो सेखारियो अल्लाहुम्मा ला तजअल कब्री वसनई युबद ओ मुझा करीम अल्लाह इए न थे जरे मां मोहम्मद करीम इन फानी जहान के छड़े वञा ओ मुझा अल्लाह जरे मां मोहम्मद करीम जो विसाल थी वञे मां मोहम्मद करीम जो इंतकाल थी वञे ओ मुझा अल्लाह जरे मां मोहम्मद करीम इन फानी जहान खां पर्दो मटाया इए न थे ए दुनिया वारा मां मोहम्मद करीम जे कब्र ते अची करे मां मोहम्मद करीम जे कब्र जो सजदो कर ओ मुझा अल्लाह मां मोहम्मद करीम बर्दाश्त न करे सगदो मां ओ मुझा अल्लाह मां बर्दाश्त न करे सगदो मां ओ मुझा अल्लाह मां बर्दाश्त न करे सगदो मां अल्लाहुम्मा ला तजअल कब्री वसनई युबद ओ मुझा अल्लाह मां मोहम्मद करीम जे वफात खां पो मां मोहम्मद करीम जे कब्र जी भी तोखे पारता त मां मोहम्मद करीम जे रोज़े जी भी तोखे पारता जॾहिं मदीने जे मीर जे सजदे जी इजाजत नाहे त अॼु जेके मौलवी जे सजदे जी इजाजत बि अब ॻाल्हायो के मुल्ला जे सजदे जी इजाजत बि के पीर फकीर जे सजदे जी इजाजत बि के ज़ाकिर ज़वार जे सजदे जी इजाजत बि नाहे सजदो कंहिंजो करणो आहे मोहब्बत सां कंहिंजो करणो अल्लाह जो हाणे मारे वक्त मुख्तसर वारे तवज्जो कर मुझे साईं जॾहिं नबुवत जो ऐलान कयो ला इलाहा इल्लल्लाह
मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाहु अकबर कबीरा। मक्के जी सरजमीन एक अम्मड़ कुराड़िया काफिरानिया ओनो रंगवा वारो उन अम्मड़ के खबर पई को मुहम्मद अब्दुल्लाह जो पुट आयो जेतो मां अल्लाह जो आखिरी नबी हा अल्लाह जो आखिरी रसूल हा वो चेतो पुतन जो सजदो न कयो पुतन जी इबादत न कयो सजदो हिक अल्लाह जो कयो इबादत हिक अल्लाह जी कयो। अम्मड़ कुराड़ी पंहिंजे घर मां निकती उन वक्त काबतुल्लाह ते काफरन जो कब्जो हो। काबतुल्लाह जे अंदर 360 नंढा वॾा पुत रखियल हा सोन चांदी जा पुत रखियल हा। अम्मा कुराड़ी काबतुल्लाह जे अंदर आई उन्हनि पुतन जो सजदो कई अल्लाहु अकबर। हाणे पुतन सां ॻाल्हाए थी ओ लात ओ मनात ओ उज़्ज़ा ओ हबल को मुहम्मद अब्दुल्लाह जो पुट आयो जेको चए थो अल्लाह जो आखिरी नबी हा अल्लाह जो आखिरी रसूल हा तहां जे सजदे खां रोके थो तहां जे इबादत खां रोके थो जेतो सजदो अल्लाह जो कयो इबादत अल्लाह जी कयो। आदे तवज्जो कजाए अम्मा कुराड़ी उन्हनि पुतन सां मुखातबा उन्हनि पुतन खे चए थी नऊज़ बिल्लाह इन मुहम्मद अब्दुल्लाह जे पुट खे रस्ते तां हटायो। ॿुधो उन जे आवाज़ में वॾो जादू आहे जे कननि ते आवाज़ तो पहुचे उन जो मुरीद थो बणजी वञे उन जो गुलाम थो बणजी वञे। अम्मा कुराड़ी पास बासी पंहिंजे घर मोटी आई 2 ॾींहं गुज़रिया 4 ॾींहं गुज़रिया 8 ॾींहं गुज़रिया अम्मा कुराड़ी जी पास पूरी न थी। ओनो रंगवाह वारा पास पूरी कीअं थे रब्बे मुहम्मद जो कसम तुझी पास पुतण वारो बि अकेलो अल्लाह त तुझी पास के पूरो करण वारो बि तने तन्हा अकेलो अल्लाह। नारे तकबीर शान रिसालत खत्म नबूवत। अम्मा कुराड़ी इंतजार क्यों था जिबास पूरी थींदी सुभाणे पूरी थींदी बेडे पूरी थींदी। अम्मा कुराड़ी के खबर न हुई ते न बुतन के पैदा करण वारो बे रब्बा। अब बुतन के खल करण वारो बे केरा गलायो न केरा अकेलो अल्लाह। बहरहाल 2 ॾींहं गुज़रिया जॾहिं अम्मा जी बास सामान के ॿधई चवण भला मको छॾे वञा मता इन मुहम्मद अब्दुल्लाह जे पुट जो आवाज़ मुंहिंजे कननि ताईं पहुचे मता मुंहिंजो ईमान ख़राब थी वञे। सामान ॿधई दर ते रखी मारे तवज्जो कजाए हाणे इंतजार में बीठी आ को अल्लाह जो बानो अचे सामान खणाए हले स्टाफ ताईं मके के छॾियो थी वञा। थोड़ी देर गुज़री डोरंग वाह वारो उन अम्मड़ कुराड़ी जे दरवाज़े तां 2 जहाननि जो सरदार पाण गुज़रियो। सुभान अल्लाह चवने त ॿुधाईंदो मां अल्लाहु अकबर। अम्मा कुराड़ी मुंहिंजे साईं खे सुञाणे कोन पई नज़र पई बचा जी अम्मा सामान त खणाए हल मेहरबानी। मुझे साईं चो अम्मा परेशान थियण जी जरूरत न है मां मोहम्मद करीम हिन दुनिया में आयो ही इंसानन जी खिदमत करण हा। सुभान अल्लाह ज़ोक सां चवंदो हल मदीने जे मीर खे बि खिदमत जो जज्बो हो त 2 जहानन जे सरदार जे सहाबा खे बि खिदमत जो जज्बो हो। असा मां जज्बा सब पूरा थी विया समझो था न गाल खे ॿियूं सब गालियूं पंहिंजी जगह ते जकरे तहां के अच्छी दाढ़ी वारो कंहिं नौजवान खे चवंदो न यार मुंहिंजी चेल में सूर आहे झुकी न तो चप्पल त मुंहिंजी सिधी कजांइ यार महिरबानी कर त उन नौजवान जे मुंह ते 12 वॼी वेंदा कावड़ में ॾिसंदो न कुराड़े खे तोखे ख़बर न आहे मां केरु आहियां मां कंहिंजो पुटु आहियां तो मुखे तो चे मां तुझी चप्पल अल्लाह जबाना तू कंहिंजो बि पुटु आहे त मदीने जे मीर जो उम्मती। अब आइए मुझे साईं खिदमत कई तुम भी खिदमत कर सहाबा खिदमत कई तुम भी खिदमत कर। सुभान अल्लाह में सुस्ती न थे मुझे नजर में वाकया गुजरा मैं तुम सहाबा में खिदमत जो जज्बो हो। हजरत उमर रजी अल्लाह ताला उनके एक तो वो दिल में ख्याल आयो तवज्जो बोर त न थिया आयो थक जी पतो मुके बुधाए जो मारी तवज्जो कजाए। हजरत उमर के दिल में ख्याल आयो एक अम्मड़ कुराड़ी या अखिन खां नाबीना चीमा इन अम्मड़ कुराड़ी दी खिदमत क्या मदीने जी सरजमीन
हजरत उमर आयो, अम्मा कुराड़ी जे दरवाजे के खड़काई, अंदर आवाज आयो दरवाजे दे केरा, अम्मा मां उमर आयो। हाँ अम्मा कंहिं शइ जी ज़रूरत आहे, मां उमर खे ॿुधाए। कंहिं सामान जी ज़रूरत आहे, मां उमर खे ॿुधाए। सफ़ाई जी ज़रूरत आहे, मां उमर खे ॿुधाए। अम्मा जेकॾहिं पाणी जी ज़रूरत आहे, मां उमर खे ॿुधाए। अम्मा चवण लगी, उमर अल्लाह साईं तोखे जज़ाए ख़ैर ॾे, तोखां पहिरियां को अल्लाह जो बानो आयो, सफ़ाई सुथराई बि करे वियो आहे, मटको पाणीअ जो बि भरे रखी वियो आहे। हज़रत उमर चयो अॼु देर थी वई आहे, सुभाणे थोरो सवेर मां अम्मा जी ख़िदमत करण ईंदुमि। ॿियो ॾींहुं थियो, हज़रत उमर सुबुह जे निमाज़ जे वक़्त अम्मा कुराड़ी जे दरवाजे ते आयो, दरवाजे के खड़काई, आवाज आयो दरवाजे ते केरा, अम्मा मां उमर आयो। हाँ कल देर थी वई, अॼु सवेर आयो। हाँ अम्मा अॼु ख़िदमत जो मौक़ो मिले। अम्मा कंहिं शइ जी ज़रूरत आहे, मां उमर खे ॿुधाए। सफ़ाई जी ज़रूरत आहे, मां उमर खे ॿुधाए। अम्मा पाणी जी ज़रूरत आहे, मां उमर खे ॿुधाए। तवज्जो कजाए नौरंग वारो। अम्मा कुराड़ी चवण लगी, उमर अल्लाह साईं तोखे जज़ाए ख़ैर दे, तोखां पहिरियां को अल्लाह जो बानो आयो, सफ़ाई सुथराई बि करे वियो आहे, मटको पाणीअ जो बि भरे रखी वियो आहे। हज़रत उमर चयो त केरु आयो, ॿियो ॾींहुं आहे, गोए खयूं थो वञे। ठीकु आहे, सुभाणे भला अञा सवेर ईंदुमि, अम्मा जी ख़िदमत करणी आहे, ख़िदमत जो जज़्बो आहे। टियों ॾींहुं थियो, हज़रत उमर तहज्जुद जे निमाज़ जे वक़्त इन ऊंदह में अधरात में अम्मा कुराड़ी जे दरवाजे ते आयो। तव्हां असां दा निमाज़ पढ़ण जे लाइ तैयार न आहियो, पर नौरंग वारो रब्बे मोहम्मद जो कसम, मदीने जे मीर जा सहाबा, आमिना जे लाल जो सहाबियाणियूं तहज्जुद पे कज़ा कोन कंदा। दरवाजो खड़काई, आवाज आयो दरवाजे ते केरा, अम्मा मां उमर। हाँ ॿ ॾींहं देर थी वई, अॼु त धरात जो आयो। हाँ तहज्जुद जे निमाज़ जे वक़्त ते आयो। हाँ अम्मा अॼु ख़िदमत जो मौक़ो मिले। अम्मा के सामान जी ज़रूरत हुजे, मां उमर खे ॿुधाए। सफ़ाई जी ज़रूरत हुजे, मां उमर खे ॿुधाए। अम्मा पाणीअ जी ज़रूरत हुजे, मां उमर खे ॿुधाए। अरे तवज्जो कजाए, अम्मा कुराड़ी चवण लगी, उमर अल्लाह साईं तोखे जज़ाए ख़ैर दे, तोखां पहिरियां को अल्लाह जो बानो आयो, सफ़ाई सुथराई करे वियो आहे, मशकीज़ खणी वियो आहे, इठो पाणी भरे मोटी आयो। हज़रत उमर अची वियो गुस्से में, बेरी टियों ॾींहुं तहज्जुद जे वक़्त आयो आहियां, तबे गोए वॾी ॻाल्हि आहे, कुंड वटि बीह ॾिसां सही आहे केरु। थोड़ी देर गुजरी, एक अल्लाह जो बानो आयो, ॾिठो ने कुल्हन ते पानी जी भरियल मशकीज़ पई आहे। अम्मा कुराड़ी जे दरवाजे ते आयो, इजाज़त तलब कयई, अंदर वियो, मशकीज़ मां पानी मटके में लाथई, वांदाई, ॿाहिर निकितो, वञण लॻो, चूंकि ऊंद हुई। हज़रत उमर चयो अल्लाह जवाना बिह जाए, बिह जाए, बिह जाए। हज़रत उमर अॻिते आयो, चतो टियों ॾींहुं आहे, मां अम्मा कुराड़ी जे दरवाजे ते अचां थो, मां अम्मा जी ख़िदमत कयां, तू रोज़ कोई खयूं थो वञे। अल्लाह जवाना तू आहे केरु? किताबन में अचे थो, जने हज़रत उमर उन अल्लाह जे बाने जे करीब आयो, चूंकि अधरा जो टाइम हो, ऊंदह जो वक्त हो, ॾिठई इन ऊंदह जे वक्त में भी उन अल्लाह जे बाने जे चेहरे ते बुट लगल हुई। बुट समझो था ना बा, बुट ये चेहरो बंद हो। सहाबा खिदमत कंदा हा, दुनिया वारा न ॾिसन, रब ॾिसे थो। सहाबा खिदमत कंदा हा, दुनिया वारा न ॾिसन, रब ॾिसे थो। अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत उमर आयो, झटके सां उन अल्लाह जे बाने जे चेहरे दा निकाब खे लाथई। डोरंग वारो जॾहिं उन अल्लाह जे बाने जे चेहरे ता निकाब लथो, हज़रत उमर परेशान थी वियो, छो त साम्हूं बीठल का मामूली शख्सियत न हुई। अल्लाह जो कसम, साम्हूं बीठल वक्त जो अमीरुल मोमिनीन जनाब अबू बकर सिद्दीक हो। ही चवान सहाबा तो सहाबा थे, वक्त इंतहाई मुख्तसरा ताजु रड़ियों रब जे अर्श के हिलाइन मोहब्बत साजो सुभान अल्लाह। सहाबा तो सहाबा थे कि हर शब दिल की ईद होती थी। सहाबा तो सहाबा थे कि हर शब दिल की ईद होती थी। खुदा
खुदा का फजल शामिल था, नबी की दीद होती थी। अल्लाहु अकबर कबीरा। अम्मा मां मोहम्मद करीम दुनिया में आयो ही इंसानियत की खिदमत करना हा। मुझे साईं उन काफरानी अंबर कुराड़ी जो सामान पंजे खत्मे नबूवत वारन कुल्हन ते खयो। सुभान अल्लाह ॾाढा चाहिए न। किताबन में अचे थो अम्मा कुराड़ी बि हले थी, मदीने जो मीर बि हले थो। मुझे साईं उन अंबर कुराड़ी के जो अम्मा खैर चाहे, अम्मा सामान कादे बदो थई, अम्मा कादे थी वने। अल्लाहु अकबर। अम्मा कुराड़ी चवण लगी, ओ बच्चा को मोहम्मद अब्दुल्लाह जो पुत्र आयो जेको चेथो मां अल्लाह जो आखिरी नबी हा, अल्लाह जो आखिरी रसूल हा। ओ बच्चा मुके बुधायो थो उन जे आवाज में वडो जादू हा, जे कनन ते आवाज थो पे उन जो मुरीद थो बणजी वने, उन जो गुलाम थो बणजी वने। ओ बच्चा मक्के शहर के छड़ू थी वजो बताई न मोहम्मद अब्दुल्लाह जे पुत्र जो आवाज मुझे कनन ताईं पहुंचे, बता मुझो ईमान खराब थी वने। अल्लाहु अकबर कबीरा। ओ नौरंगवा वारा अम्मड़ कुराड़ी गलाईंदी हले पी, मदीने जो मीर बुदंदो हले पियो, मुझो साईं मुस्कुराईंदो हले पियो। अम्मा कुराड़ी जो स्टाफ आयो, मुझे साईं अम्मा कुराड़ी जो सामान पंहिंजे खत्मे नबूवत वारन कुल्हन लाहे करे हेठ रखियो। अम्मा कुराड़ी कुछ पैसा कढ़िया, कुछ टोकड़ कढ़िया, कुछ दिरहम कढ़िया, कुछ दीनार कढ़िया। बच्चा तू मुझी खिदमत कईया, ये तुझी मजदूरी आ। ओ बच्चा ये तुझी उजरत आ। आदे तवज्जो कजाए नौरंगवा वारा। मुझे साईं फरमायो, अम्मा मां तुझी खिदमत पैसे जे करे न कईया, टोकड़न जे करे न कईया, दुनिया जे करे न कईया, दिरहम जे करे न कईया, दीनारन जे करे न कईया। ओ मुझी अम्मा मां तुझी खिदमत रब जे रज़ा जे खातिर कईया। इन जो अजर मां मोहम्मद करीम खे कायनात जो अल्लाह पाण ॾींदो। इन अजरी इल्ला अल्लाह। आदे तवज्जो कजाए। अल्लाहु अकबर। जने मुझे साईं जे पाक जुबान मां ये लफ्ज निकता, अम्मड़ कुराड़ी चवण लगी, ओ बच्चा तू केडो त हसीन, ओ बच्चा तू केडो त जमील, ओ बच्चा तुझो किरदार केडो ताला है, ओ बच्चा तुझो गुफ्तार केडो ताला है, ओ बच्चा तुझो अखलाक केडो ताला है। ओ नौरंगवा वारा के जे अखलाक जी तारीफ पहजा कर, के जे अखलाक जी तारीफ पराया कर, के जे अखलाक जी तारीफ दोस्त कर, के जे अखलाक जी तारीफ दुश्मन कर। पर कुर्बान वजह मदीने के मीर जे अखलाक करता, जे अखलाक जी तारीफ करने वारो कायनात जो रब पाण हो। रब कलामे मुकद्दस में आवाज हो रिनो, जदो व इन्नका लअला खुलुक़िन अज़ीम। अल्लाहु अकबर कबीरा। बच्चा तुझा अखलाक के दाता आला है, तू हेरी खिदमत कईया, पैसा वठण जे लाए तैयार ना है, उजरत वठण जे लाए तैयार ना है, मजदूरी वठण जे लाए तैयार ना है। बच्चा हाणे मां वन्या थी मक्के के छडियो, जिंदगी रही त मक्के जरूर मोटी ईंदम। बच्चा मूंखे पंहिंजो नालो ॿुधाए छॾ, जॾहिं बि मक्के मोटी आयम तोसां मिलण जरूर ईंदम। जॾहिं अम्मा कुराड़ी ये लफ्ज़ चा मुझे साईं फरमायो, अम्मा नालो न पुछ। अम्मा चदी न इए कि तू हेडी नालो तू बुधाइणो पवंदई, हेडी खिदमत नालो मुखे साईं ॾाढो इनका अम्मा जो ॾाढो इसरार। मारे तवज्जो कजाए। मुझे साईं फरमायो, अम्मा एडो इसरार करें थी पो बुध पंहिंजे घर खां वठी स्टाफ ताईं जे मोहम्मद अब्दुल्ला जे पुट खे ॻाल्हाईंदी आहियां। अम्मा जे मोहम्मद अब्दुल्ला जे पुट जे करे मक्के जहिड़े अजीम शहर के छड़ियो थी वने। अम्मा वो मोहम्मद अब्दुल्ला जो पुत्र अल्लाह जो आखिरी नबी मोहम्मद रसूलुल्लाह मां पाण हा। अम्मा मुझे साईं जे पाक जुबान मां इहे लफ्ज बुधा मारे तवज्जो कजाए। नौरंग वारा अम्मा खां रड़ निकरी वई, बच्चा तू आ अम्मा माया। अल्लाह जो कसम
ही चमाना चमकता रहे तेरे रोजे का मंजर, चमकता रहे तेरे रोजे का मंजर, सलामत रहे तेरे रोजे की चाली। मुझे भी अता हो वो जज्बे अबू जर, मुझे भी अता हो वो शौक बिलाली। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, तो गले में तोक डालो मोहम्मद की गुलामी का। बाग़े जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे, फूल रहमत के गिरेंगे हम उठाते जाएंगे। ए जन्नत तुझ में हूरों कुसूर रहते हैं, मैंने माना जरूर रहते हैं। मेरे दिल का तवाफ कर जन्नत मेरे दिल में हुजूर रहते हैं। अल्लाह अकबर। बच्चा वो मोहम्मद रसूलुल्लाह तुआ अम्मा माया अम्मा कुराड़ी चवण लगी, बच्चा माण्हुनि गलत ॿुधायो, गलत गाइड कयो, बच्चा अल्लाह जो कसम माण्हुनि गलत समझायो। बच्चा घणी देर थी वई, मजीद देर जी दिल नथी चए, हाणे मेहरबानी कर कलमो पढ़ाए त मां अम्मड़ कुराड़ी कलमो पढ़ी तुंहिंजी गुलामियाणी बणजी वञा। मदीने जे मीर जा अखलाक, छोके वक्त पूरो थी वियो आहे, मारी तवज्जो कजाए। इन वाक्य मां टे सबक मिलिया। पहिरियों सबक सजदो अल्लाह जो करणो आहे। सजदो कंहिंजो करणो आहे? सजदो कंहिंजो करणो आहे? ऐं ॿियो सबक इंसाननि जी ख़िदमत कयो। समझो था न? नियत इहा हुजे त रब राज़ी थिए। कंहिंजी चप्पल सीधी कयव, कंहिंजी थेली खणाए हलियो, कंहिंजो थेलो खणाए हलियो, कंहिं पाड़े वारे जी ख़िदमत कयव। ॿियो सबक इहो इंसानी जी ख़िदमत कयो। ऐं टियों सबक इहो नौरंगवा वारो पंहिंजनि अखलाकनि खे आला बणायो। तुझा अखलाक आला हूंदा, अल्लाह जो कसम दुनिया वारा दोस्त दुश्मन पंहिंजा पराया तुंहिंजी तारीफ़ कंदा। दुआ है अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे तमामु ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। तफ़सीली बयानात वरी थींदा, ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी। व आख़िर दावाना अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझा करीम अल्लाह जिन दुनिया बानत मेहनत कई हिन प्रोग्राम के सजायो, ख़ुसूसन मुरन उज़ैर गुलजागरनी साहब उनजी मुकम्मल टीम मुआविनीन पंजन बानन जी मेहनतुनि ऐं ख़िदमतुनि खे क़बूल फरमा। जेका तुंहिंजा बाना क़ुरान ॿुधण जी नीयत सां आया उनजी हाज़िरी खे क़बूल फरमा। सभिनी जे ग़लतियुनि ऐं गुनाहनि खे माफ़ फरमा। पंजनि वक़्तनि जो नमाज़ी बणा। या अल्लाह नमाज बा जमात नसीब फरमा। कुरान पाक जी तिलावत नसीब फरमा। हरमैन शरीफ़ैन जी हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह मस्जिद अक़सा बैतुल मुक़द्दस जी हिफ़ाज़त फरमा। मदारिस ऐं मसाजिद जी हिफ़ाज़त फरमा। आलिमन तालिबन जी हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह जिन तुंहिंजनि बानहनि अॼु कुरान पाक मुकम्मल करे पंहिंजनि मथनि ते दस्तार सजाई, इन जे पढ़ण खे क़बूल फरमा। वालिदनि जे पढ़ण खे क़बूल फरमा। उस्तादनि जी मेहनतुनि खे क़बूल फरमा। हिन इदारे खे दिन दोगनी रात चौगनी तरक्की अता फरमा। नाज़रीन जे नज़रे बद खां बचा। या अल्लाह दुश्मननि जे दुश्मनी खां बचा। मुझा करीम अल्लाह जिन तुंहिंजनि बाननि खे औलाद न आहे नेक सालिह औलाद अता फरमा। या मुझा करीम रब हिन दुआ में जेका तुंहिंजा बानहा शरीक आहिनि सभिनी जी हलाल रोज़ी में बरकत नसीब फरमा। या अल्लाह जेका तुंहिंजा बानहा बानियूं बीमार आहिनि सभिनी खे शिफ़ा ए कामिला आजिला मुस्तमिरा अता फरमा। अल्लाह से हिन दुआ में जेका तुंहिंजा बानहा शरीक आहिनि हिन जा जेके मिट माइट अज़ीज़ क़रीब रिश्तेदार हिन फ़ानी जहान के छॾे विया आहिनि सभिनी जी मग़फ़िरत
फरमा असा सभनी के आखिर जो फिक्र ए तैयारी करने की तौफीक नसीब फरमा या अल्लाह कलमे जी जिंदगी कलमे ते मौत अता फरमा ईमान जी जिंदगी ईमान ते मौत अता फरमा क़यामत जे दिहाड़े पंहिंजे महबूब जी शफाअत नसीब फरमा साईं जे हथन मुबारकन सां हौज़ कौसर जा जाम नसीब फरमा सुबहान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।